अस्सलाम वालेकुम साथियों, मैं ठीक है खैरियत सां हूंदा त अॼु असां तव्हांखे सेखारींदासीं त फेसबुक ते पेज क्रिएट कीअं कजे। त तव्हांखे सभ खां पहिरियों जेको मथां प्रोफाइल नज़र अचे थो न, इन खे हणी करे तव्हां ॾे कुझु ऑप्शन जेको आहे नज़र ईंदा, प्लस छापिजी ईंदो। त असांजे पहिरियां खां ई पेज कुझु ठहियल आहिनि, त इन करे असांखे प्लस छापिजी नथो अचे। त असां जेको आहे त तव्हांखे तीरां नज़र पियो अचे जंहिं ते ॿ ॻड़ा अहिड़ा लिखियल आहिनि। त तव्हां उनखे हणी करे जेको आहे त असां ॾे त तव्हां क्रिएट खे हणी करे तव्हां ॾे कुझु हिन तरह इंटरफेस शामिल थींदो, पर्सनल ऐं प्रोफेशनल। असां प्रोफेशनल खे हणंदासीं छो त असांखे पेज ठाहिणो आहे, आई डी न। तव्हां हिन खे हणी करे हाणे जेको आहे त नेक्स्ट करणु मथां आई डी क्लिक थींदी। त हाणे असांजे पेज जो इंटरफेस अची वियो आहे। त असां हाणे हिते पंहिंजो नालो लिखंदासीं, पेज जो नालो जेको असांजो पेज आहे। त असां हाणे पेज जो नालो लिखी आया आहियूं। तव्हांखे पंहिंजे पेज जो जेको तव्हांजे हिसाब सां ठाहिणो हुजे तव्हां हुन पेज जो नालो लिखंदो। त हाणे असां कंदासीं नेक्स्ट। त असां नेक्स्ट कयोसीं। हाणे असांखे कैटागरियूं आहिनि जेके असां जंहिं तरह जा असांजा वीडियो हूंदा उहा कैटागरी आहे। त असां उहा चूज़ कंदासीं कैटागरी। त असां जेको हेल्थ जे बारे में आहे त असां हेल्थ चूज़ कंदासीं। तव्हांखे ॿिए हिन तरह जंहिंजो तव्हांजो पेज हूंदो तव्हां हुन तरह जो असां हेल्थ खे जेको आहे त चूज़ कयोसीं। त हाणे असां क्रिएट खे हणंदासीं। क्रिएट खे हणी करे असां मुख़्तलिफ़ वरी ॿियो जेको आहे त सिस्टम अची वेंदो, असां हुनखे कवर कंदासीं। त हे तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख़्तलिफ़ डिटेल वठी रहिया आहे, फ़ोन नंबर या लोकेशन, एड्रेस, CD टाउन या ज़िप कोड जेको हूंदो आहे तव्हांजे ज़िले जो, त उहो शहर जो CD जो, ही काफ़ी सारी डिटेल आहे। माना मतिलबु त हिन जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांखे सिर्फ़ु बायो खणी करे नेक्स्ट करिणो आहे, तव्हांजो पेज क्रिएट थी वेंदो। तव्हांजो बिल्कुलु हाणे थी वियो आहे पेज क्रिएट। त हाणे हिन में तस्वीर ऐं फ़ोटू कवर ॾियणो पवंदो तव्हांजो जेको पंहिंजो आहे। त असांखे क्रिएट थी, हाणे असां दोस्तनि खे इनवाइट कंदासीं। असांखे जेके दोस्त फॉलो कंदा त असां हुनखे इनवाइट कंदासीं। फ्रेंड जेको मुंहिंजी आई डी ॼाण त हे पेज आहे, त हिनखे इनवाइट कंदुमि त हे मूंखे दोस्त जेको आहिनि त फॉलो कंदा। तव्हांखे बि क्रिएट आसान त फेसबुक पेज ठाहिणु। असां दोस्तनि खे हाणे इनवेस्ट कयोसीं, इनवेस्ट करे असां नेक्स्ट कंदासीं त जीअं दोस्त असांखे फॉलो करे सघनि। त असां तव्हां हेठि ऑप्शन नज़र अची वियो आहे डन खे हणी करे तव्हां प्रोफाइल तव्हांजो पेज क्लिक थी तव्हांजे साम्हूं अची वेंदो। स्विच थी रहियो आहे हिन वक़्तु। हाणे ॾिसी रहिया आहियो तव्हां असांजो पेज क्लिक थी वियो आहे। त तव्हां हाणे प्रोफाइल खे हणी करे तस्वीर जेका मथां नज़र अचे त तव्हां इंटरफेस डैशबोर्ड तव्हांखे अची वेंदो। तव्हांजो प्रोफेशनल मूडार जेको आहे त पेज क्लिक थी वियो आहे। त हाणे हिन तव्हां महिनत करे कहिड़े क़िस्म जा बि वीडियो ठाहे